रहीम असांखे ॿियो दर्जो मिलियल आहे y माइनस 3 इज़ इक्वल टू 5 हिन बार में असांखे हीउ ॿियो दर्जो मिलियल आहे। हाणे हीउ एब्सोल्यूट वैल्यू जेको आहे माना दर्जो पंहिंजे पाण खे चवराईंदो। त हाणे हीउ कीअं असां मालूम कयूं? एब्सोल्यूट वैल्यू जो मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे त हिन जूं ॿ कंडीशन्स हूंदियूं आहिनि। हिकिड़ो असां हिन बार खे हटाए करे सेम ई दर्जो रखंदासीं, याने y माइनस 3 इज़ इक्वल टू 5 ऐं ॿियो दर्जो जेको आहे y माइनस 3 सिर्फ़ु हिन निशानी हिते जेको ई 5 आहे हिते इन जी निशानी चेंज करणी आहे, याने हिते माइनस 5 थींदो। हाणे हिते असांखे y जो वैल्यू जेको आहे मालूम करिणो आहे त y इज़ इक्वल टू बराबरि जी निशानी खां हेॾा अदद सेम रखंदासीं 5। ही हिते छाजो आहे माइनस जो, हेॾे छाजो थींदो प्लस जो, त y बराबरि छाजे अची वियो 8 जे अची वियो। वरी असां हेॾां ई y जो जेको आहे वैल्यू जेको आहे मालूम कंदासीं त y इज़ इक्वल टू माइनस 5 सेम रखंदासीं। हीअ असांजो हिते माइनस जो आहे, हेॾे छाजो थींदो प्लस जो 3, त y इज़ इक्वल टू माइनस जा घणा बचंदा 2। त हीअ असांजा जेके आहिनि एब्सोल्यूट वैल्यू आहिनि कंहिंजा y जा।